हुजनि या हिमायती न हुजनि सभु हुनखे आसिफ़ भाई साईं पुकारींदा जेको रहिया आहिनि ऐं गैर सरकारी गैर हतमी ऐं गैर तस्दीक थियल इतलाहनि मुताबिक़ असांजी जेका भाभी आहे उहा बि करे करे हुनखे बहरहाल साल चवां थो पर जी विसरी साल सदाई छा थो भाई बारे साईं छा थो भाई गैरनि सां गॾु जानी तुंहिंजी जान चले थी जानी मुंहिंजी पर जीतन सां खाई पाई छा थो भाई मुंहिंजे बारे में साईं छा थो वाक़िफ़ उस्ताद बुखारी उस्ताद बुखारी पर जे मुंहिंजो यार सदाई छा थो वाक़िफ़ उस्ताद बुखारी तो फरमाए दिलड़ी थारी पर जे मुंहिंजो यार सदाई छा थो भाई मुंहिंजे बारे में वो साईं छा थो मुंहिंजे बारे में वो साईं शुजा भाई ऐं हिनखे अलाह सां उमिरि दराज़ था करे असांजे सोसाइटी खे पंहिंजे किरदार सां कम सां आसिफ़ भाई तालुक़ जेको आहे मूंखां बि वधीक गहरो ऐं पुराणो आहे इन जे करे ई मां साईं खे अख़र में ॻाल्हाइण खे तरजीह ॾिनी जेतोणीकि हुन मूंखे ॿुधायो त कुझु मसरूफ़ियत में वरी महिरबानी शुजा भाई की गुजारिश मेरे आसिफ भाई और तमाम मेरे प्यारे प्यारे दोस्त जीअं त अॼोकी गॾिजाणी जेका आहे आसिफ भाई जी सालगिरह जी आसिफ भाई पंहिंजे सर पाण जेको जाखोड़ी आहे सहाफ़ती दुनिया में ही हिन जे जीन में शामिल आहे हिन जे वालिद साहब सां असां कमु कयो गॾु हसन भाई हू बि अख़बार खे डील कंदो हो असां बि अख़बार खे डील कंदासीं उन ज़माने खां वठी असां बि उन्हनि जो उहो लिखण भेड़ी चाहे ज़ियाउल जो दौरु अचे चाहे पीपल्स पार्टी जो दौरु हुजे कहिड़ो बि दौरु सियासी हुजे उन में लिखण में काई शइ हुननि को बि मतिलबु ऐं ख़ैरपुर जे मसइलनि ते जेका सहीदी अख़बार आहे उम्मत अख़बार हुन एतिरो वॾो कमु कयो जो हेडलाइंस ते थेड़ी में बस जी किरी हुई यादि हूंदो तव्हांखे उन महिल हेडलाइन जेका आहे हुन उम्मत अख़बार जेका शाया कई त भई माण्हू जेके तड़पंदा रहिया किरी करे ऐं कोई बि उनखे टोबो या कोई सरकारी इमदाद न मिली सघे उन ते असांखे पाण बि जेको आहे DC वटि पेश करणो ॾाढी वॾियूं सफ़ाइयूं पेश करणियूं पर उन खां बावजूद बि मुख़्तलिफ़ एजेंसियों वारा भी इनमें आया भाई जैसे उन्होंने अभी कहा कि सरकारी मुलाजिम थे तो असां उनमें सरकारी मुलाजिम हुआसीं पर असांखे जेको कार्ड हो वो एज़ाज़ी तौर पर बहरहाल असां शुरू खां ई इन कम सां लॻा रहियासीं रेडियो सां असांजी न्यूज़ जे शोबे सां वाबस्तगी फ्राम इंसेप्शन शुरू खां ई जॾहिं रेडियो आहे कॾहिं को असां ख़ैर सां न्यूज़ जे शोबे सां लॻे पर उहे को सरकारी इदारो हुजे त एतिराज़ न हुजे पर हसन भाई सां असां सफ़र बि कयो चवंदा आहिनि न इंसान जो जेकर कंहिंखे सुञाण खपे या उनजी
उन सां सफ़र करे हसन भाई सां असां ही जेके मथियां इलाइक़ा आहिनि सरा मैंगोरा कागान टूशू कलाम अलाए केतिरी केतिरियुनि जायुनि ते असां होॾे वियूं साईं जे वालिद साहिब सां गॾु ऐं हुनजी जेका तबियत हुई हसन भाई जी हू बि कंहिं वॾेरे या कंहिं बि कम ते इल्मीअ जे जेको हाज़िरी भरंदड़ माण्हू न हू बि बिल्कुलु साफ़ माण्हू ऐं उहा ई शइ जींस मां लफ़्ज़ पहिरियों इस्तेमालु कयो जींस जींस में साईं आसिफ़ साहब बि बिल्कुलु हुन में शामिलु आहे न ही बि कंहिंजे मतिलबु त कंहिंजी ख़ुशामद में या कंहिं में कॾहिं बि हिनखे असां इन हाल में न ॾिठोसीं ऐं अल्हम्दुलिल्लाह बाय प्रोफेशनली जेको सहाफ़ती जेको असांजो कमु आहे उनखे अदायगी करे रहियो आहे ऐं इहा ई ॻाल्हि आहे त अॼु जेके बि असां अदबी लॾे वारा माण्हू हिते जमा थिया उहे सुठी ॻाल्हि आहे त उन्हनि जेको आहे हिकिड़ी कलम बिरादरी खे सहाफ़ी खे जेको आहे मदू कयो ऐं असांखे हौसलो मिलियो ख़ैरपुर रियासत जे ज़माने खां मीर साहिब जे ज़माने खां मीर साहिबनि जी जेका स्टेट हुई उन ज़माने खां ई जेको आहे अदबी हिकिड़ी रियासत हुई ऐं इल्मु दोस्त रियासत हुई हिते जेके बि इदारा तालीमी इदारा थिया तोड़े पूरे पाकिस्तान में ॿियूं रियासतूं बि आहिनि पर असां उन्हनि जी भेट में असांजी जेका ख़ैरपुर रियासत आहे उहो असांजे मीर साहिबनि खे शाबाश आहे जो हिननि हुते असांजे इल्म जे वाद वेद जे लाइ जेको हुन कमु कयो जीअं असां ॾिसूं था नाज़ा स्कूल उन जो